ऑन विद आवाज़ में भली कार सोरठ सिंधु उनके वेलकम क्यों था उन्हें पंहिंजे अनोखे अंदाज में। सलाम नमस्ते सोरठ, हाउ आर यू? बिल्कुलु ठीकु, सलाम नमस्ते तव्हां सभिनी खे। काफ़ी अहिड़ियूं नियाणियूं आहिनि उन्हनि खे ख़बर ई न आहे कीअं स्कॉलरशिप थींदियूं, उन्हनि कीअं पंहिंजे पाण खे ग्रो करे सघनि। उन्हनि वटि ख़्वाब त आहिनि पर उन्हनि ख़्वाबनि खे साबिया करण जा दग उन्हनि खे कोन मिलंदा आहिनि। तो असां मां वधि में वधि माण्हू उनजे करे न उन जॻह ते पुॼी सघंदा आहिनि छो त अप्लाई न कंदा आहिनि। मूंखे US जी 100% स्कॉलरशिप मिली वई हुई। सोरठ छा कंदी आहे घर में, कहिड़ा कम कंदी आहे? नूडल्स सुठी कुक करे वेंदी आहे, रामेन सुठो ठाहे वेंदी आहे। बसि रामेन ते माण्हू गुज़ारो करे वेंदो का ॻाल्हि में। मतिलबु कंहिंसां सोरठ मोहबत न थी आहे? यानी कि हर मिनट में थी हूंदी। तव्हांजे जेके फ्रेंड्स आहिनि उन्हनि सां जॾहिं गैदरिंग थींदी आहे, तव्हां आउट काफ़ी अब्रॉड वञी घुमिया फिरिया बि आहियो, कहिड़ो अंदाज़ जिते वञी तव्हांखे मज़ो आयो आहे? मूंखे नेचुरल पसंदि हूंदियूं आहिनि जेके कुदरत सां ॾाढो जुड़ियल हुजनि। अच्छा, काफ़ी माण्हू तव्हांखे ज़ाहिर जीअं तव्हां चओ तव्हांजा इनबॉक्सिस भरिया पिया हूंदा आहिनि, उते घणो कुझु माण्हू तव्हां खां घणो कुझु पुछंदा आहिनि। कॾहिं को अहिड़ो अजीब सुवाल, कहिड़ी शइ जेका तव्हांखे यादि हुजे, अहिड़ो को DM कॾहिं रिसीव थियो आहे? हिकिड़ो DM थियो त बार बार हुनजा मैसेजिस डन 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 अचनि पिया, मां इग्नोर कयो। पोइ चयो त अच्छा मूंखे लॻे थो तव्हां ते मूंखे केस करिणो पवंदो, त शायदि मां इन केस जे बहाने कोर्ट में तव्हां सां मिली सघां, ईअं त तव्हां सां मिलां कोन थो। तव्हां बिंदी था पायो, इन जे पुठियां छा साइंस आहे?